अॼोकी वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो बेताज बादशाह जलाल चांडे जा पुट जेके आहे उन्हनि जे बारे में। ऐं जलाल चांडे हर कलाम खां पोइ लाॾो चयो जंहिं बि महफ़िल में वेंदो हुयो। जलाल चांडियो थियो, फौदिया सुमरो थियो या बल्कि ॿिया फ़नकार थिया, छाजे करे जो ख़ासि करे सिंध में घणियूं दावतूं मिलंदियूं आहिनि शादी वारे महफ़िलनि जूं। पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे शादी वारे महफ़िलनि में जेको फ़नकार वेंदो आहे पोइ माइटनि खे ख़ुशि करण जे लाइ या शादी वारनि मालिकनि खे ख़ुशि करण जे लाइ उहो लाॾो ऐं सेरों लाज़मी चवंदा आहिनि घोट जे नाले ते, चाचा मामनि जा नाला वठी, त जीअं घोट बि ख़ुशि थिए ऐं महफ़िल जा माण्हू बि ख़ुशि थियनि ऐं सिस्टम इहो हलंदो रहे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे फौदिया सुमरे पंहिंजी स्टार्टिंग जेका हुई उहा लाॾनि खां स्टार्ट कई। ऐं जलाल चांडियो नंढनि वॾनि दरगाहनि ते वञी जेको आहे सो पंहिंजा इहे कलाम ॻाईंदो हुयो ऐं दरगाहनि ते वञी सूफ़ियाना कलाम चवंदो हुयो। दोस्तों अॼोकियो लाॾो तव्हांखे ॿुधाईंदासीं जलाल चांडे जो, जेको जलाल चांडे पंहिंजे पुटनि जे जेको लाॾो चवां थो सो पंहिंजे पुटनि जे नाले ते बारे में ॻायो। दोस्तों जलाल चांडे सां सिंध में लखे माण्हू मोहबत कंदा हुया, लेकिन जलाल चांडियो वाहिद उहो शख़्स हुयो जेको बे इंतिहा पंहिंजे पुटनि सां प्यारु कंदो हुयो। हालांकि जलाल चांडी जूं 3 शादियूं थियल हुयूं, मुख़्तलिफ़ घर वारनि मां पुट हुया, लेकिन जलाल चांडे 4 पुट हुया। 4 जी तमामु घणी ख़िदमत ऐं तमामु घणी देखभाल कई। ऐं वेंदे वेंदे जलाल चांडे इहो कलाम ऐं इहो गानो जेको आहे सो हिकु लाॾो बि रिलीज़ करे वियो जलाल चांडे जे पुटनि जी शादीअ जे लाइ। हालांकि जलाल चांडियो कुझु पुटनि जी शादी करे अॻु में ई वियो हलियो हुयो इन दुनिया खां लाॾाणो करे, लेकिन जलाल चांडे जेको लाॾो चयो पंहिंजे पुट कलंदर बश्क जे लाइ ऐं मोहम्मद ख़ान जे लाइ ऐं जेको आहे सो ॿियनि पुटनि जे लाइ, उहो लाॾो अॼु 2025 में बि तमामु घणो वायरल आहे सोशल मीडिया ते। ऐं उन लाॾे खे तमामु जलाल चांडे हिकु दर्दनाक आवाज़ सां चयो हुयो, छाजे करे ॻाइण वारो चवण वारो पीउ हुयो। ऐं जिन्हनि जे लाइ चयो हुयो जलाल चांडे उहे जलाल चांडे जा पुट हुया। ऐं कमो बेश जलाल चांडे जा जेके 2 पुट फ़नकार आहिनि उन्हनि खे जलाल चांडियो कमो बेश पंहिंजनि महफ़िलनि में वठी वेंदा हुया, उते सिखिया ॾींदा हुया ऐं जेको आहे सो ईअं सेखारण जी कोशिशि कंदा हुया त जीअं मूंखां पोइ को न को जेको आहे सो मुंहिंजो वारिस जेको मुंहिंजे कम खे अॻिते करे हले। दोस्तों इन वीडियो में मुख़्तलिफ़ जायुनि ते थोरा जेको आहे सो टुकड़ा असां तव्हांखे लाॾे या ॿुधाया जेको जलाल चांडियो तमामु बहितरीनु अंदाज़ सां पंहिंजे पुटनि जे बारे में चया। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।